सॼी ज़िंदगी पोरितण लाइ जाग खोड़ींदड़ कामरेड हसन अस्करी जी सालगिरह मल्हाई वई। कामरेड हसन अस्करी जी 75वीं सालगिरह जे मौक़े ते सिटीज़न एक्शन कमेटी ऑफिस सांगड़ में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे कामरेड मीर हसन सिरेवाल, असलम मेमण, कासिम आदिल लगारी, अज़ीम रूंझे, मीर हसन मरी ऐं वली मोहम्मद ख़ासकेली चयो त कामरेड हसन अस्करीअ सॼी ज़िंदगी मज़दूरनि लाइ पाण पतोड़ियो। हुन जी जदोजहद मिसकिन माण्हुनि लाइ हुई। अवाम लाइ जाग खोड़ींदड़ माण्हू हमेशह यादि रखिया वेंदा आहिनि। हूअ पंहिंजे नज़रिए जी सूरत में मौजूदु हूंदा आहिनि। कामरेड हसन अस्करी पिणु पंहिंजे नज़रिए जी सूरत में असां वटि मौजूदु आहे। हुननि वधीक चयो त कामरेड हसन अस्करी जी खोट अॼु बि शिदत सां महसूसु थींदी आहे। सांगड़ में केतिरा ई वाक़िया थिया आहिनि जिते संस खोट महसूसु कई वई आहे। जेकॾहिं हू अॼु मौजूदु हुजे हा त अॼु बि मज़लूमनि सां गॾु बीठल हुजे हा। को ॾींहुं शायदि हूंदो जंहिंजो तस्करो असां न कयो हूंदो, पंहिंजी उन जूं कचहरी हुजनि, के प्रोग्राम हुजनि, ज़ाती बदोस्त बि वेहूं था, त हसन अस्करी जो ज़िक्र अगरि उन कचहरी में न थिए त उहा कचहरी, उहा ॻाल्हि, उहा सभु शइ असांखे अधूरी महसूसु थींदी आहे। कॾहिं बि असांखां विसरियो न आहे ऐं असां हमेशह हुनखे पाण सां गॾु महसूसु कयो आहे, पाण सां साथी महसूसु कयो आहे। हू जेको जंहिं रहनुमाई जो, जंहिं हुन असां जो किरदारु अदा कयो, जेका हुन असांजी तरबियत कई, जेका हुन सिख्या ॾिनी, उहा असां सम्झूं था त शायदि ईंदड़ वक़्तनि ताईं बि असां सां उहा गॾु रहंदी। तंहिंजे करे हीअ रुॻो सालगिरह असां नथा सम्झूं त हुनखे यादि करण जो मौक़ो आहे। हीअ बसि हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे जेको सभिनी दोस्तनि खे असां हिते गॾु थिया आहियूं, वरी असां हुनखे हिकिड़े मुनज़म अंदाज़ सां ट्रिब्यूट पेश कयूं था। मां एॾो को मुक़ररु त न आहियां, पर चंद घड़ियूं जेके हसन अस्करी सां गॾु गुज़ारियूंसीं ऐं उनखां जेको सिखियो असां, उहो शायदि तव्हां सां शेयर कजनि त बहितरु थींदो। साथियो, हसन अस्करी को जिस्म जो नालो न हो, हिकिड़े कंहिं जिस्म जो नालो न हो, पर हसन अस्करी हिकु नज़रियो हो। ऐं हसन अस्करी में जेको अंदरि नज़रियो हो, जंहिं अवां ऐं असां सभिनी खे मुतासिर कयो, उनजो नज़रियो छा हो, उनजो फ़लसफ़ो छा हो, उहो फ़लसफ़े जे आधार ते जेके उन ॻाल्हियूं कयूं पिए, जीअं कमु कयो पिए माण्हुनि में, उनजो हिकिड़ो ई नज़रियो हो त आम हारी मज़दूरनि जी माना आज़ादी, जियापे जो फ़न, कीअं जीअण जा जेके ढंग आहिनि, उहो हुन सेखारिया पिए माण्हुनि खे, जीअण जा ढंग सेखारिया पिए ऐं पंहिंजे पेरनि ते बीहारण जे लाइ उनखे उत्साहियो पिए। असां बि उन्हनि जे हिकिड़े लड़ में पहुतल हुआसीं। हुन जेके ॻाल्हियूं कयूं पिए, हू नज़रिए तहत कयूं पिए ऐं नज़रियो ई हो जेको जेको हिकिड़े इंसान खे इंसानु ठाहे थो ऐं ख़ुदि मुख़्तियार बणाए थो ऐं क़ुवत ॾिए थो जदोजहद करण जी। नज़रियो ई आहे इहो। नज़रियो ई कॾहिं फना न आहे थियणो। जेसि ताईं नज़रियो आहे होसि ताईं हसन अस्करी जीअरो रहंदो। अव्हां सभु जहिड़ा रहंदा जेकॾहिं उन नज़रिए ते क़ाइमु आहियो। जेकॾहिं हेॾा होॾा थिया त यकीन ॼाणो वॾियूं वॾियूं हस्तियूं फना थी वियूं, दफ़न थी वियूं, असां न मौजूदु न आहिनि। साथियो, अचो पाण हसन अस्करी जो नज़रियो, जेको हसन अस्करी वटि नज़रियो हो, उनखे फॉलो कयूं। हसन अस्करी जे तरीक़े कार खे फॉलो कयूं त उन कीअं, तव्हां उन में तासब न हो। आउं क़ौमी अवामी तहरीक जो माण्हू हुउसि, साईं वेठो आहे, फंक्शन लीग जो माण्हू आहे, या पिरसा जो मुरीद आहे, सभु अलॻि अलॻि काठियूं वेठा आहियूं। हीउ साईं जे सभु जेके ॿिया ॿिनि नज़रनि सां ताले रखंदड़ हुआ। साईं अवामी तहरीक में हुआ याकूब, साईं अमर लगाड़ी, माना मुख़्तलिफ़ नज़रियनि खे गॾु करे उन हिकिड़े नज़रिए ते आंदो। उहो अवामी ऐं मज़दूरनि जो जेको नज़रियो हो। अचो त पाण सभई मुतहद थियूं, आज़ादी हासिल कयूं। सालगिरह आहे ऐं हसन अस्करी उहो माण्हू हो जेको जंहिंजो ख़ुलूस, सचाई, प्यार, मुहबत जंहिंजो मंशूर हो। ग़रीबनि जो दोस्त हो ऐं ग़रीब माण्हुनि खे प्यारु कंदो हो। हुनजी तबियत तमामु हिकिड़ी नेठाई वारी, नियाज़मंदी वारी हुई। यादि आहे त कॾहिं बि हुन वटि ईंदा हुआसीं ऐं को असां सां भोग कंदो हो। जेकॾहिं को सख़्तु जवाबु अॻियां ॾींदा हुआसीं तॾहिं खिलंदो वेठो। हुनखे ख़बर हूंदी त हीउ जेको माण्हू ॻाल्हाइनि था सो दिली तरह ॻाल्हाइनि था ऐं अंदरि में बुग़्ज़ न आहे।
असां माण्हुनि सां हसी मज़ाक खिलबो कंदासीं ऐं ॾाढे सुहिणे नमूने सां हू जेको आहे सो उनखे बर्दाश्त बि कंदो खिलंदो बि हुजती बि उन में सभु इंसानी हिकिड़ा गुण हुआ हू माण्हू जेकॾहिं चाहे हा त विकामी बि सघे हा उनखे कई आफरूं थियूं कुझु बि थियो लेकिन हुन कॾहिं बि पंहिंजे उन जेके मर्कज़ ते हू बीठो जेके इंसानियत सां हुनजो प्यारु हो ग़रीब माण्हुनि सां प्यारु हो ग़रीब माण्हू जी मुहबत सां हुनजो जेको जदोजहद हुई उहो आख़िर ताईं उन ॻाल्हि ते बीठो रहियो ऐं अहिड़ा माण्हू जेके आहिनि सो कंहिंजी दिलि मां निकिरंदा कोन्हनि ऐं अहिड़ा दोस्त जेको छॾे हो जेको ॾींहं मां ॾींहों भरंदो रहंदो ऐं ही बाशऊर माण्हू जेके बि आहिनि जेके बि वेठा आहिनि उहे हसन अस्करी जो ॿारल ॿूटो आहे ऐं उहो जेको नंढो वणु हो जेको ॿूटो हो अॼु हींअर वॾो वणु थी वियो आहे ऐं हिकिड़ो हिकिड़ो माण्हू जेको आहे पंहिंजे पंहिंजे प्लेटफार्म तां पंहिंजी पंहिंजी जाइ तां ग़रीबनि मिसकिननि ऐं आम माण्हू जेके आम पब्लिक जेकी ग़रीब आहे उन्हनि जे दिलि जो आवाज़ु ॿियनि माण्हुनि पहुचाए थो त हसन अस्करी पाण सभिनी माण्हुनि जी दिलि में रहंदो ऐं हुनखे कॾहिं विसारे नथो सघिजे। महिरबानी। सिंधियत बि संगत जे गॾिजाणियुनि में अचण जो सिलसिलो शुरू थियो तॾहिं खां कामरेड हसन अस्करी सां जेको आहे सुञाणप थी असीं खेसि तंग बि कंदा हुआसीं कॾहिं कॾहिं उहो ईअं थींदो हो त जॾहिं स्टडी सर्कल में रसनमरी वारा हलाईंदा हुआ असीं मौजूदु हूंदा हुआसीं पोइ सभिनी खे चवंदा हुआसीं जेको बि अचे कामरेड हसन अस्करी खे हथु ज़रूरु ॾिए ईंदे वेंदे जॾहिं हथु पिया ॾींदा हुआसीं त पोइ चवंदो अॼु खां पोइ पाण बादशाही सलाम कंदासीं ऐं हुन रहनुमाई कई इन अंदाज़ में जो असांखे यूनिवर्सिटी ताईं सिंध यूनिवर्सिटी ताईं पुॼाई जेकॾहिं हू हौसलो न ॾे हा त शायदि असीं सिंध यूनिवर्सिटी न पुॼूं हा जेको असांजो ग्रुप हो अदनान हो आउं हुउसि प्रेम वारा सभई असांजो जेको आफ्ताब मरी वारा ग्रुप हुयो सॼो जो सॼो उन में जेको आहे हौसलो ॾियण में मेन किरदारु कॾहिं बि ईअं महसूसु न थींदो हो त असीं निढा आहियूं ऐं हू वॾो आहे असां सां असां जहिड़ो थी हुन जॾहिं रहनुमाई कई इन जे करे हू अॼु यादि आहे असांखे ऐं संस खोट संस सदाईं असांखे महसूसु थींदी। महिरबानी। सभु दोस्त जेके अस्करी साहब जा दोस्त हूंदा हुआसीं जेके अॻे अस्करी साहब सां गॾु वेंदा हुआसीं उहे सभु मौजूदु आहियूं ईअं महसूसु थिए थो त अस्करी साहब अॼु बि असां सां गॾु मौजूदु आहे हीअ गैदरिंग ही गॾिजाणियूं जेके आहिनि इहे निशानी आहे अस्करी साहब अॼु बि असां सां गॾु आहे अस्करी साहब जो ख़्यालु सोच ऐं उनजा जेके थाट्स आहिनि उनखे ज़िंदा रखण लाइ असांजो गॾिजणु ॾाढो मां अॻु में बि मीर हसन साहब कंहिं दोस्त खे चवंदो हुउसि यार ठीकु आहे अस्करी साहब न आहे पंहिंजो हिन ऑफिस में वेहण ऐं गॾिजणु सोचणु पार्टी जे हवाले सां या समाज जे हवाले सां या शहर जे मसइलनि ते पंहिंजो वेहण ई माना अस्करी साहब जी ज़िंदगी जी हिकिड़ी निशानी आहे। अस्करी साहब जेका शख़्सियत इहा त तमामु घणो वॾो जेको मौज़ू आहे माण्हू ॻाल्हाए जी शख़्सियत ते कई ख़ूबियूं हुयूं त हिकिड़ी ख़ूबी ते ॻाल्हाइण जे तॾहिं वक़्तु खपे। अस्करी साहब सां असांजा माना 1989 खां वठी जेको आहे सो माना अहिड़ा नाता रिश्ता जेके से माना जुड़िया अदबी संगत जे हवाले सां प्रोग्रामनि जे हवाले सां अदबी संगत इलेक्शनियूं हुजनि गॾिजाणियूं हुजनि प्रोग्राम हुजनि अस्करी साहब असां सां माना वेठो हूंदो गॾु हूंदो ऐं बल्कि मूं त इहो ॾिठो सॼी ज़िंदगी हिकिड़ी बर्दाश्त इंसान में जेका आहे जेका हींअर नापीद थी वई आहे कंहिं में बि टॉलरेंस न आहे थोरी थोरी ॻाल्हि में माना माण्हू नाराज़ थी वञे अस्करी साहब उहो वाहिद शख़्स हो तव्हां कुझु बि चई वञो कहिड़ी बि ॻाल्हि जो कॾहिं नाराज़ कोन थींदो बल्कि नाराज़ दोस्तनि खे परचाईंदो साईं अलवराय साहब जो माण्हू बि नाराज़ थी वेंदो त हुनखे परचाए वेंदा हुआसीं त उन में हिकिड़ी बर्दाश्त हुई हिकिड़ी धीरज हुई हिकिड़ो सम्झाइण जो तरीक़ो ऐं पंहिंजे ख़्याल खे वधाइण जो हिकिड़ो तरीक़ो प्रचार करण जो ऐं उन सां असां इलाही कुझु सिखियासीं ऐं उन मां असां जेको आहे इहो बि सिखियासीं त भई माण्हू खे जेको आहे तंज़ीमी तौरु पार्टी तौरु कमु कीअं करणु घुरिजे समाज में जेके तब्दीलियूं आहिनि उन्हनि खे ॾिसी अॻिते कीअं वधिजे ऐं असां में जेके शहरी अहिड़े माण्हू जी जेके जवाबदारियूं आहिनि या ऑनेस्टी आहे उहा कीअं बरक़रार रखिजे त इहे सभु ख़ूबियूं जेके अस्करी साहब में हुयूं ऐं उनजे ख़बर परे तॾहिं पवंदी आहे जॾहिं माण्हू हिन दुनिया मां हलियो वेंदो आहे शहर में केतिरा ई मसइला थिया उन असांखे वाक़ई अस्करी साहब जी खोट महसूसु थी त अस्करी साहब हुजे आहे हिन जाइ ते त काफ़ी जेको आहे सो कुझु न कुझु फ़र्क़ु पवे हा त इहा खोट जेका आहे थोरी घणी जेका आहे असांजी अस्करी साहब वारी जेका असां महसूसु कंदा आहियूं मुंहिंजी गुज़ारिश आहे असांजे जेके सीनियर दोस्त आहिनि उनखे दूरि कजे ऐं हीअ जेके गॾिजाणियूं आहिनि हिन ऑफिस खे आबाद रखणु इहो असांजो जेको आहे मेन मंशूर हुजे
हीअं असां पंहिंजो कमु जेको आहे, पंहिंजो ख़्यालु जेको आहे, अस्करी साहिब जेको नज़रियो आहे, जेका सोच आहे, उन अॻिते वधाए सघूं। तव्हांजो महिरबानी। ख़ुशी थी आहे साईं अस्करी साहिब जी सालगिरह जे हवाले सां हिकु प्रोग्राम दोस्तनि में विझियो। अस्करी साहिब पाण सभिनी दोस्तनि जो ईअं सम्झो हिकिड़ो नज़रियाती मैदार हो ऐं हुन हक़ीक़त में हिकिड़ो त माण्हू पियो जीअंदो आहे पाण मुरादो माना जेको समाज में, पर हिकिड़े मक़सद सां जीअण जो जेको तरीक़ो आहे या ढंग आहे उहो असां दोस्तनि खे हुन सेखारियो त जीअं जे कहिड़े नमूने सां छो त इंसान जी जेका ज़िंदगी आहे उहा अहिड़ी मुख़्तसिर आहे। सो इन करे बहितर आहे त माण्हू जानवरनि थी करे न बल्कि हिकिड़ो बाअमल इंसान थी करे जेको आहे ज़िंदगी गुज़ारे। त इन हवाले सां असां इहो क्रेडिट यकीनन अस्करी साहिब खे ॾींदासीं ऐं हिन समाज जे उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि फ़र्दनि खे ॾींदासीं जेके बाक़ाइदा हिकिड़ा मुतहरिक ऐं ख़ासि मक़सद सां जेको आहे ज़िंदगी खे ऐं ॿियनि जो माण्हुनि जी ज़िंदगी जे रंग ढंग खे जेको आहे उन्हनि हिकु ख़ासि मक़सद ॾांहुं मोड़ियो ऐं जिन मां जेको आहे असांजे सागर जा काफ़ी दोस्त आहिनि। मुमताज़ बि आहे हुनमें ॻाल्हायो हुओ, साईं जेको आहे अस्करी साहिब बि हो, साईं इलाही माण्हू जेके साईं साहिब हो, इलाही दोस्त अहिड़ा हुआ जेके माना कॾहिं बि ईअं न वेठा माना कॾहिं बि ज़िंदगी खे बेमक़सद नमूने सां गुज़ारण लाइ न कयो। सो सदाईं मेड़ मचाए वेहण वारा माण्हू हुआ ऐं माण्हुनि में गॾु गुज़ारण वारा माण्हू हुआ अस्करी साहिब त ज़ाहिर आहे उन हिसाब सां इन करे ई सदाईं अस्करी साहिब जेको आहे मेड़ो मचंदो हो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु हू मेड़े मचाइण वारो माण्हू त न हो, पर हिकिड़े ऑर्गेनाइज़ क़िस्म जी माना हिकिड़ी पार्टी ठाहे उनखे उन में माना उन सॼे मेड़ खे जेको आहे उनजी जेका पंहिंजी ताक़त आहे उनखे इस्तेमालु करे हिकिड़ो समाज में तब्दीली लाइ जेको आहे उनखे अॻिते करण वारो माण्हू। त इन करे असां ॾिठो अस्करी साहिब खे तमामु वेझे खां त हू कॾहिं बि पाण माना जेतोणीकि हू पंहिंजे दस्ते में अॻियां हूंदो पर ॿियनि खे अॻियां करण वारो माण्हू हमेशह जेका मेन प्लेस आहे उहा ॿिए खे ॾींदो अॻियां करण जी। ऐं इन करे तव्हां ॾिठो त अवामी वर्कर्स पार्टी में जॾहिं मर्जर शुरू थियो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो ऐं मुख़्तलिफ़ ग्रुप्स जो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जॾहिं अस्करी साहिब पंहिंजे हुन ते आंदो त उन में अॻिते हली जॾहिं उहिदनि जो या कमु करण जे लाइ हिकिड़ो टाइम आयो त उन टाइम ते अस्करी साहिब उन्हनि माण्हुनि खे अॻियां कयो त वाह ठीकु आहे तव्हां अॻियां अचो। उहे माण्हू जेके उन टाइम शामिलु थिया उहे ई माना पार्टी जा सदर बि थिया, उहे ई जनरल सेक्रेटरी थिया, उहे ई अॻियां माना जेके आया। त न त अदरवाइज़ ईअं हूंदो आहे त सदाईं पार्टियुनि में तव्हां जेके आहिनि पावर पॉलिटिक्स वारियूं पार्टियूं ॾिसो त कॾहिं बि को माण्हू सीट छॾण लाइ तयारु न हूंदो आहे। ज़रदारी साहिब सीट छॾण लाइ तयारु कोन्हे, बिलावल पंहिंजी सीट छॾण लाइ तयारु कोन्हे। तव्हांखे जेको इन हेठि जेके वॾेरा वेठा आहिनि तव्हांजा ज़िले जा सदर ऐं सदर उहे कॾहिं बि सीट छॾण लाइ तयारु न आहिनि, मरी रिटायर थी वेंदा आहिनि, अदरवाइज़ कॾहिं बि सीट न छॾींदा, छो त हुनजो मक़सदु जेको आहे उहो मफ़ाद आहे। मफ़ाद ऐं जेको आहे ॿियूं अहिड़ियूं शयूं मराहतूं ऐं उहे शयूं हासिलु कंदा आहिनि। पर हीअ जेका पॉलिटिक्स आहे, हीअ जेका तब्दीली जी पॉलिटिक्स आहे, जेका इंसान खे तब्दील करण जी पॉलिटिक्स आहे, समाज खे तब्दील करण जी पॉलिटिक्स आहे, हिन में इहे मां सम्झां थो माण्हू खे माण्हुनि जे मेड़ जे विच में या ऑर्गनाइज़ेशन जे विच में रही करे कमु करण जी जेका आहे उहा वधीक अहमियत थिए थी। जेसि ताईं नौजवान यंग पीरियड खे उनखे अॻिते आणण जेको आहे उहो वधीक त अस्करी साहिब में इहा शइ हुई त असां ॾिठो त हमेशह जेको आहे दोस्तनि खे उहो अॻियां आणींदो। सभु दोस्त जेके आहिनि पंहिंजूं यादगिरियूं बि शेयर कंदा हुआसीं। सियासी ॻाल्हि ॿोलो बि जीअं साईं उमर ॻाल्हि थी त कामिड़ हसन अस्करी उहो माण्हू हो जंहिं सदाईं मेड़ मचाए वेहण वारो माण्हू हो, कॾहिं बि जेको आहे उहो कोन हो त पोइ अस्करी साहिबु अकेलो वेहे। मूं वटि जेको आहे हिकिड़ो फैज़ जो पंहिंजो आहे नज़म उहो तव्हांजे साम्हूं पढ़ंदुसि। उर्दू ख़बर न आहे मुंहिंजी केतिरी आहे, पर मुंहिंजी दिलि चवे थी तव्हां अस्करी साहिब जा बेटा जेको आहे पेश कयां। लो तुम भी गए हमने तो समझा था कि तुमने बांधा था कोई यारों से पैमाने वफा और, ये अहद के ताउम्र रवां साथ रहोगे, रास्ते में बिछड़ जाएंगे जब अहले सफ़ा और,
हम समझे थे सयाद का तरकश हुआ खाली, बाकी था मगर उसमें अभी तीर कज़ा और। हर खार रह दश्त वतन का है सवाली, कब देखिए आता है कोई आबला पा और। आने में तामिल था अगर रोज़ जज़ा को, अच्छा था ठहर जाते अगर तुम ज़रा और। कामरेड हसन अस्करी असीं जेकॾहिं पंहिंजो ज़ाती तौरु जेका तजुर्बो कयूं त ज़िंदगी जे उन मोड़ ते असांजी जेका सही माना में तरबियत थी, जेकॾहिं माण्हू थोरो जेका ॿिए पासे कंहिं छिड़ी वञे हा त असीं सम्झूं था त असांजी जेका मौजूदा पोज़ीशन आहे या असां थोरो घणो माण्हुनि वारे पासे आहियूं, इंसाननि वारे पासे आहियूं, उहो कामरेड हसन अस्करी जे करे आहे। ॿी ॻाल्हि जेका मूंखे कामरेड हसन अस्करी शिदत सां यादि ईंदी आहे उहा हुनजा जेके सियासी तौरु जेका हुनजी माना पुख़्तगी हुई या हुनखे शयुनि जो जेको इदराक हो उहो कमाल जो हो। मिसाल तौरु असांखे जेको आहे जीअं अज़ीम ॻाल्हि की या हबीब ॻाल्हि की त स्टडी सर्कल्स मां कचरियुनि मां जेको आहे हुन माण्हू सम्झाईंदो हो त सरमाएदारी जे हवाले सां मूं कल्ह बि जेको आहे हुन ते फेसबुक ते पंहिंजो टुकड़ो लिखियो हो, आज़ाद मंडी टैरिफ इन्हनि ते जेको आहे मार्केट में जेका छीना छपटी थिए थी, उन पुठियां जंगियूं लॻनि थियूं, इहो छा आहे जेको आहे उन दौर में बि जॾहिं माण्हुनि जे लाइ सरमाएदारी हिकिड़ी जेका माना अहिड़ी ज़बरदस्त शइ जेका हुई। हींअर त जेको आहे हींअर बि माण्हू जेके सरमाएदारी खे सपोर्ट कंदा उन्हनि जे लाइ वॾी ज़बरदस्त हिकिड़ी अट्रैक्शन आहे, हू सम्झनि था दुनिया में जेको आहे। पर हींअर जंहिं नमूने सां गज़ा जी पट्टी में जेको आहे फ़लस्तीनी जेके आहिनि से माण्हू मारजनि पिया, या सॼी दुनिया जो जेको अमन तबाह थी वियो आहे यूक्रेन जी जंग खां वठी, जेके मैशतूं बेचैन थियूं आहिनि त घटि में घटि जेका सरमाएदारी ते थुकल आहिनि त उहा थोरी वधी आहे। पर अस्करी साहिबु उन दौर में जेको आहे इन सरमाएदारी जे हाल सां ॻाल्हि कंदो त हीअ ॿियो मोई भला आहे जेका अॻिते हली पंहिंजो पाण खे जेको आहे पाण गिड़काइणु शुरू कंदी, ऐं उनजो जेको आहे इज़हार हींअर शुरू थी वियो आहे। वर्ल्ड ट्रेड जेके हिननि ऑर्डर जारी कया, या आज़ाद मंडी जो जेको राग आला पियो हो, ग्लोबल विलेज जो जेको हिननि राग आला पियो, उहो सभु जेके आहिनि राग हुननि जा उस ताईं हुआ जेसि ताईं हुननि ॿिनि क़ौमुनि जा हक़ न ग़ज़ब कया हुआ, जेसि ताईं हुननि नंढियुनि जेके जेके उभरंदड़ जेके आहिनि से क़ौमूं हुयूं उन्हनि जे जेके आहिनि से इंडस्ट्री खे जेको आहे तबाह न कयो। हाणे जेको आहे उहो पाण जेको आहे हुनजी भठी वेही चुकी आहे। अस्करी साहिब जी इहो ॿियो सियासी तौरु जेके हुनजा तजिया एॾा पुख़्ता हूंदा, असीं सम्झूं था त हींअर हुनजी ज़रूरत असांखे तमामु घणी आहे, अॻे खां वधीक जेको आहे। हींअर हिकिड़े ॿिए दोस्त जेको आहे मूं जॾहिं दावतनामो लिखियो त KPK जो हिकिड़ो दोस्त आहे हैदर ज़मान अख़ुंज़ादा, उन ॻाल्हि कई त जेका कामरेड अस्करी जो जेको तजियो हिन पार्टी जे बारे में, असां उन दौर में जेको आहे इन ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयारु कोन हुआसीं, पर हर्फ़ बहर्फ़ साबित थियो त जेके इहे असां सां गॾु जेको नेशनलिस्टुनि जो हिकिड़ो धड़ो शामिलु थियो, उन जंहिं तरीक़े सां पंहिंजा अज़ाइम पूरा करण जी कोशिशि कई, पंहिंजो पाण खे सेल्फ जेका हुननि पंहिंजो हिकिड़ी प्रोजेक्शन कई, सभु कुझु करण जे बावजूदि जेको आहे हू एतिरो जेको आहे न करे सघिया त हुननि को पंहिंजो पाण खे वॾो को ॿाहिरि आणे सघनि। नतीजे में जेको आहे हुननि खे असां खां वरी पंहिंजा टपड़ वेड़े धार थियणो पियो। आउं सम्झां थो कामरेड हसन अस्करी जहिड़ा माण्हू, सचा माण्हू, कमिटेड माण्हू, इन्हनि जी जेके आहिनि जेको पोरियो आहे इहो ईअं ज़ाया कोन्ह थींदो, इहो कंहिं बख़्शल थले सां जेको आहे इहो पोयो ज़ाया न थींदो, इहो को जेको आहे कंहिं ॿिए माण्हू सां पोरियो ज़ाया न थींदो। इहे जेको पोरियो आहे असांजो कामरेड हसन अस्करी जो पोरियो आहे, इहो रहंदो। ऐं जेसि ताईं कामरेड हसन अस्करी पाण असल में हुनखे जो आख़िरी इंटरव्यू ॾिनो त हुन ॻाल्हि कई त जेको आहे आउं रहां न रहां, पर मुंहिंजो सोशलिस्ट इनकलाब जेको आहे ज़िंदाबाद रहंदो। कामरेड हसन अस्करी जो सोशलिस्ट इनकलाब ज़िंदाबाद। कामरेड हसन अस्करी जेको आहे उहो शख़्सियतुनि खां वॾो माण्हू, भुले शाह जो हिकिड़ो बैत आहे त अंत बहर जी कल न काई रंगी रंग बणाया अलाह आदमी बणाया। उहो जेको अलाह हिन माण्हूअ में बशर में समाइजी आयो आहे, उन काइनात में चंद अहिड़ा माण्हू आहिनि जिन पंहिंजी उन इंसानी अज़मत खे सम्झो आहे। ऐं इंसानी अज़मत इहा आहे त हीउ जेको ॿियो गॾु माण्हू वेठो आहे उन जो ख़्यालु करण लाइ। त हसन अस्करी जी तव्हां सॼी ज़िंदगी ॾिसो, पंजाब खां वठी सांगड़ ताईं, त हुन जेका बि जदोजहद कई आहे उहा माण्हुनि लाइ कई आहे। कंहिं बि जॻह ते को बि हिकिड़ो माण्हू सांगड़ में तव्हां साबित कयो जेको हसन अस्करी ते इहा का आङुर खणे त हिन को कंहिं माण्हू खां ज़ाती मुफ़ाद हासिल कयो। हिते काफ़ी डिप्टी कमिश्नर बि आया, उन्हनि ऑफर कया, मुंहिंजे साम्हूं ऑफर कया, पर हुन कॾहिं बि कंहिं बि माण्हू खां को ज़ाती मुफ़ाद हासिल न कयो। इहा माण्हूअ जे अज़मत जी निशानी आहे। हसन अस्करी हिते ऑफिस में हुजे, शहर में हुजे, उहे जेके बि माण्हू आहिनि जिते वेठो हूंदो हो उहे रिड़ी उते अची वेंदा हुआ। उनमें का अहिड़ी कशिश शकल हुई त उहे जेके बि माण्हू आहिनि उहे हता की उन्हनि माण्हुनि खे
हू पॉजिटिव जवाब बि कोन ॾींदो हो। उहे जेके वापारी हुआ ॿिया हुआ उन्हनि खे उते निंदींदो हो, पर मजाल आहे जो उहो माण्हू कामरेड हसन अस्करी ते कावड़ करे कि यार को मूंखे हीअं चई छॾियो, अॼु तव्हां कंहिंखे को लफ़्ज़ चयो त उहो चिड़ी थो पए। मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो फरमान यादि थो अचे, कंहिं पुछियो त या रसूल भलो माण्हू कहिड़ो आहे, कि भलो माण्हू उहो आहे जंहिंखे केरु पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाए। तव्हां पाण हिते जेके बि माण्हू वेठा आहियूं, हर को जेॾी महिल पंहिंजे दिलि में सोचींदो त यार मूं कामरेड हसन अस्करी सां जेका बि ॻाल्हि कई हुई उहा कंहिं ॿिए माण्हू खे ख़बर न पई अॼु ॾींहं ताईं। त इहा जेकी एॾी वॾी दरिया दिलि रखण वारो जेको माण्हू हो, उहो सियासी लिहाज़ सां हुजे ऐं समाजी लिहाज़ सां हुजे, हर लिहाज़ खां उन पंहिंजो पाण मञायो आहे। हुन जा जेके बि तजिया हुआ, तव्हां बेटा प्रिंटिंग प्रेस ते जॾहिं ऑफिस हुई, सभु दोस्त उते जॾहिं गॾु थींदा हुआ त सभिनी सां उहे जेके हिकिड़ो हुनजो ॻाल्हाइणु जेको हूंदो हो, हिकिड़ी तरबियत हुई, हिकिड़ो लेक्चर हो, हिकिड़ी सम्झाणी हुई। तव्हां यूथ लीग जी ऑफिस खां वठी तव्हां कामरेड हसन अस्करी खे ॾिसो त सही त हुन जेके बि माण्हू पैदा कया, उहे अॼु उहे सभु माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे महाज़ ते जेके आहिनि उहे मज़बूत थी बीठा आहिनि। उन्हनि में अॼु बि का लचक कोन्हे। जेके बि हसन अस्करी सां रहिया आहिनि उहे किथे थिड़िया कोन्हनि। हालांकि घणनि पार्टियुनि जा माण्हू, ॿियनि जा माण्हू, सियासी माण्हू, मुफ़ादतकार, लालचकार को थिड़ी वेंदा आहिनि, ॿिए पासे हलिया वेंदा आहिनि, पर उहे माण्हू जेके आहिनि उते बीठा आहिनि। इहा उन माण्हूअ जी कामयाबी आहे। अॼु जेके असीं हिते माण्हू वेठा आहियूं, मरंदो उहो माण्हू आहे जंहिंखे केरु यादि ई न करे। ऐं तव्हां कामरेड हसन अस्करी सिर्फ़ु जिस्मानी तौर ते ठाहिबा न, बाक़ी त जंहिं हर लिहाज़ खां असां वटि मौजूदु आहे ऐं असां अॼु हुनजी सालगिरह आहे, हुनखे ख़ुदि सलाम पेश कयूं था। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त हीअ जेकी ऑफिस आहे सिटीज़न एक्शन कमेटी जी, उनखे आबाद रखे। सभिनी संत साथियुनि खे सलाम। सुठो दोस्तनि ॻाल्हायो, हुनजे भाषा ते, सियासत ते, तसवुफ़ ते, सभिनी हवालनि सां अस्करी साहिब ॻाल्हायो। मुंहिंजे लफ़्ज़ वरी पसंदि आहे हसन अस्करी साईं उन्हनि माण्हुनि जा हो जिनजे मुक़दर में लिखियलु हूंदो आहे पाण खे तकलीफ़ ॾेई ॿियनि जो भलो करे। हू जॾहिं ॼमंदा आहिनि दुनिया में, तॾहिं खां वठी हुनजी तकलीफ़ ॾेई छठीअ जी लिखी ॻाल्हि तुंहिंजो फ़र्ज़ु आहे त हिन हक़ूक़ लिबात खे क़ाइमु रखणु। हीअ साईं तसवुफ़ जे हवाले सां कुझु कंदा आहियूं। हाणे हिन दुनिया में जेका बि बुरी शइ आहे उनखे भलो करणु हुन माण्हू जो फ़र्ज़ु हूंदो आहे। उन लाइ वरी ज़ाहिर आहे हुनखे भलो थियणो पवंदो आहे। कॾहिं कॾहिं में बि ठगी पुछकारी खे चवंदी आहे त हुनजी पुछकारी, पर अहिड़ा इंसान हूंदा आहिनि जंहिंजो पुछकारो हूंदो ई कोन्हे। साफ़ सुथरा ॼमंदा आहिनि, साफ़ सुथरा ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, साफ़ सुथरा हिन दुनिया मां मोकिलाए वेंदा आहिनि। मूं बि इहो ॾिठो न, वीचारा ॿ लख जेके लाइ कंहिं ख़र्च लाइ माण्हू बीमारी उहे हुन इस्तेमालु न कयो। ऐं आख़िरी जा लफ़्ज़ भई आऊं हाणे वधीक सियासत न कंदुसि, मुंहिंजो चेर भई शइ जी ॼाण थी। इहा आहे सुथराई जो आख़िरी जेको आहे, आख़िरी सफ़ाई सुथराई शफ़ाफ़। पहिरीं आहे अर्ज़ु कयो त हुन ऑटोग्राफ वरितो जॾहिं हुन जेका 9th क्लास में पढ़ंदो साईं असीं GS में हूंदा हुआ, साईं खे चढ़ाईंदा हुआ, उहो असांखे कमु कंदो हुओ, सोचिस थी वञे असांखे सोचिस करणो पवंदो आहे। हुनखे भई रज़ंदा वरी भाई ऑटोग्राफ में लिखियो भाई तालाब में कीचड़ भी होता है और शफाफ पानी भी। अब ये मछली के ज़र्फ़ पे मुबनी है कि अपना घर कहाँ बना। अॼु खां 40 साल पहले उन माण्हू जी इहा सोच हुई ऐं उन पंहिंजी सोच खे क़ाइमु रखियो। गुरबत में बि क़ाइमु रखियो, अमीरी में बि क़ाइमु रखियो, ग़रीबी में बि क़ाइमु रखियो, फ़क़ीरी में बि क़ाइमु रखियो। ऐं जॾहिं हथ भराए मिले त उहो ई रहियो, जॾहिं सफ़ा चवे छॾियो त उहो ई रहियो। सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजे नौजवान जी हिन अॼु जी सालगिरह में सभु शरीक थिया आहिनि ऐं हुन ते जेके आहिनि से ॻाल्हायो अथऊं। ॿियो असांखे फ़र्ज़ु आहे असां हुनजी हर साल इहे यादि हमेशह रहंदो, पर हुनजी सालगिरह जो ॾियारो असां ईअं मल्हाईंदा रहूं। ऐं कामरेड हसन अस्करी जंहिं तरह जी सियासत कई, जेका साफ़ सुथरी सियासत कई,
ऐं उहो ई सबबु आहे त अॼु जेके माण्हू हुन गॾु कया उहे हुन सां गॾु बीठा ऐं हुनजा दोस्त यार जेके हुन सां गॾु हुया उहे बि बीठा खणी जो हू हुन खां थोरो मुख़्तलिफ़ सोचनि था पर तंहिं हूंदे बि हू हुनजी सियासत खे बहितर सम्झनि था हुनजे किरदार खे बहितर सम्झनि था हुन हिते जेके माण्हुनि जूं तकलीफ़ूं दुख हुया उन्हनि ते पंहिंजो रद्द-ए-अमल ज़ाहिर कंदो रहंदो ॻाए वॻाए सांगड़ में को इशू थींदो त रोड चौक ते बीठो हूंदो हो त हू मुज़ाहिरा कराईंदो हो ऐं कंदो हो हुन ते एफआईआरूं थियूं इहे जेको क़तल थी वञे वीचारो बैंक मैनेजर हुनजी एफआईआर हुई या उन्हनि जूं ईअं ई एफआईआरूं इहे थींदियूं रहंदियूं हुयूं पर हुनजे बावजूदि बि पहुची न अचियो ऐं पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो समाज खे बहितर करण जे लाइ समाज में माण्हुनि सां गॾु बीहण जो जेको कमु आहे उहो हुन रखियो। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त हुन जॾहिं हू जॾहिं इलेक्शन में बीठो हर माण्हू वटि वियो ऐं हर माण्हू हुनखे चयो त असीं तोखे वोट ॾींदासीं पर वोट हुनजा 500 हुया 600 हुया 700 हुया हुनखां वधीक हुनजे साम्हूं न ॻाल्हाइण वारा लुला नगड़ा माण्हू उहो इलेक्शन खटे थी वञे हाली साहिबु आहे कहिड़ो ज़बरदस्त माण्हू आहे हीउ इलेक्शन में बीठो हिन जा ओतिरा ई वोट ऐं माण्हू जेको आहे सो अॼु बहितरी जे लाइ वोट नथो ॾिए अॼु माण्हू जेको आहे सो उन्हनि जे मसइलनि लाइ जेको माण्हू बीठो आहे उन्हनि खे वोट कोन थो ॾिए हू पंहिंजे वफ़ाक़ खाते रहे जेको आहे सो वोट करे थो या असां जेको आख़िर में कोशिशि कई मर्जर कयो हे कयो कंहिं दोस्त चयो त भई उन्हनि खे इंट्रोड्यूस कराईंदो उन्हनि खे हिन सियासत सां का दिलचस्पी न हुई उन्हनि खे हिन माण्हुनि जी तकलीफ़ुनि सां का दिलचस्पी कोन हुई समाजी तब्दीली सां का दिलचस्पी कोन हुई उन्हनि ते NGO जो असरु हो NGO जा माण्हू हुआ उहे उन्हनि जेको आहे सो फ़ैसिलो इहो कयो भई असांखे त करोड़ों रुपया माण्हुनि खां अमरीका खां वठिणा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ छो कंदा कॾहिं असां पार्टी जे उन ते रखंदासीं बाबा अमरीकी साम्राज्य मुर्दाबाद हू चवंदा बाबा रुगो साम्राज्य लिखो अमरीका न लिखो